ब्रेकिंग न्यूज़ आहे सनम आवासा शेयर कई पिया मांझंद में बदमनी खिलाफ वापारी इतिहाद के सॾ ते शटर बंद हड़ताल करे धरणो हंयो वियो आहे। ॿिनि वापारी भाइरनि गुलाम अब्बास ऐं सज्जाद लाखो खां फुरवा के ख़िलाफ़ कारोबार बंद कियो वियो। फुर जो केस दाख़िल थियण बावजूद पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहिन कया। धरणे में SUP, STP, सिविल सोसाइटी समेत हर आम तोड़े ख़ास माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। फुर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे शहर में अमन करायो वञे। अहम ख़बर असां सां शेयर करे रहिया आहियूं। सनमा मांझंद में बदमनी ख़िलाफ़ वापारी इतिहाद जे सॾ ते शटरबंद हड़ताल कई वई आहे। ॿिनि वापारी भाइरनि गुलाम अब्बास ऐं सज्जाद लाखे खां फुरवा के ख़िलाफ़ कारोबार बंद रखियो वियो आहे। फुर जो केस दाख़िल थियण बावजूद पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहिन कया। अहम ख़बर नासिन खे ॾियूं पिया सनमा जिते वापारियुनि खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। फुर जो केस दाख़िल थियण बावजूद पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे सन में मांझंद में बदमनी ख़िलाफ़ वापारी इतिहाद जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे धरणो हंयो वियो आहे।